पेशावर तहरीक इंसाफ़ जे अॻवान असद केसर PTI सां ॻाल्हियुनि वारियुनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी आहे। निजी चैनल सां ॻाल्हियूं कंदे असद केसर चयो त PTI जूं कंहिं सां बि ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। 9 मई खे बहानो बनाए असांखे निशानो बनायो वियो आहे। असद केसर चयो त मुल्क तॾहिं अॻियां वधंदो जॾहिं कानून जी अमलदारी थींदी। हिक पार्टी खे फ़ाइदो ॾेई जाली हुकूमत ठाही वई। असां पंहिंजे मौक़िफ़ खां पोइ ते न हटंदासीं। PTI अॻवान चयो त ख़ैबर पख्तूनख्वा खे फंड्स ऐं मर्ज़ी जो चीफ सेक्रेटरी न ॾियणु अफ़सोसनाक आहे। सूबे खे मर्ज़ी जो चीफ सेक्रेटरी न ॾियणु फेडरेशन जे ख़िलाफ़ आहे। हुक्मरान पंहिंजी ज़ात ऐं अना खां ॿाहिरि निकिरनि। हुन वधीक चयो त शेर अफ़ज़ल मुरवत पार्टी जो अहम कारकुन आहे। उन जो पार्टी लाइ ख़िदमतूं आहिनि। शेर अफ़ज़ल खे सियासी कमेटी मां हटाइण बाबति मूंखे ख़बर न आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।